साईं किबला सैयद पीर ताज हुसैन शाह जीलानी कादरी पंचतनी मद्दज़िल नूरानी नकीब इजलास हज़रत मौलाना मोहम्मद यूसुफ कादरी खलीफा जीलानी जमात मोहसिन कौम डॉक्टर बिलाल अहमद हज़रत मौलाना जमालुद्दीन वगैरह तमाम तलबा जमात सगोरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्ना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल अमीनुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सबा सियाही आहे आर्य जामरे सबा सियाही आहे आर्य जामरे कॾहिं पसे कान का रे लालण लालाई। सुभान अल्लाह। दूध दिल ता दूर करे करे साजन सफ़ाई मन ला शेख लहू फ शेख शैतान एड़ी अवाई मई यमशी फिल तरीक़ बिला शेखन कमई यमशी फिल बहर बिला सफ़ीनतिन एड़ी अवाई तेरे तवाई कोड़े थीन केतरा। सुभान अल्लाह। बेशक अज बखड़ियन सजन पंजा सारिया अज बखड़ियन सजन पंजा सारिया गलन ता घोड़न जो बूंदू बस न कन संधी सिक प्रियन लोक डिठे न लहे। सुभान अल्लाह। वाह बेशक। मुअज़्ज़ज़ सामीन किराम पाण सब गरजी मदीने जे ताजदार शफी रोज़े शुमार असां अबरन जे आधार हुजूर अहमद मुज्तबा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी बारगाह बेकस पनाह में दिल जी अक़ीदत मोहब्बत खुलूस सां गॾिजी बावाज़े बुलंद दुरूद शरीफ जो नज़रानो पेश करियो। पढ़ो बावाज़े बुलंद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम सल्लल्लाहु अलैहि सलातु व सलाम अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सलातु व सलाम अलैका या रसूल अल्लाह सलातु व सलाम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। अज असां पंहिंजा सजण सारिया आहिनि। सजण दोस्त दिल घुरिया दुनिया जे अंदर कई आहिनि। हर नमूने जा दोस्त ऐं यार थींदा आहिनि। शाह फरमाए यार सदाए सबको जानी ज़बानी यार सदाए सबको जानी ज़बानी आहे आसानी कम पवे त कल पवे। यार सदाइण त आसान आहे दोस्त सदाइण आसान आहे पर दोस्त जी ख़बर तॾहिं पवे थी जॾहिं कम पवे थो। बिना कम जे दोस्त सिर्फ़ लंगर खाइण वारो हूंदो आहे मजनू थालीअ वारो। सो कम पवे थी तॾहिं ख़बर पवे थी कम पवे तॾहिं ख़बर पवे त दोस्त असली कहिड़ो आहे। यार सदाए सबको जानी ज़बानी आहे आसानी कम पवे त कल पवे। उहे दोस्त दुनिया जा जेके सिर्फ़ दुनियावी लालच जे मौक़े मथे दोस्त सदाइनि ऐं जॾहिं ॾुखियो वक़्तु अचे त पोइ भॼी दूर थियनि। उहे दुनिया वारा दोस्त उहे निकमा दोस्त। असीं जिन दोस्तनि जी ॻाल्हि कयूं था अॼु असां जिन सजणनि जी ॻाल्हि ऐं यादि कई आहे उहे सजण अहिड़ा आहिनि उहे यार अहिड़ा आहिनि उहे दोस्त अहिड़ा आहिनि जो असीं भले विसारियूं पर हू न विसारींदा आहिनि असांखे। बेशक वाह। ऐं असीं
उन्हीं खे जॾहिं जॾहिं यादि करियूं था उहा यादि अहिड़ी त हूंदी आहे जो दोस्त जी यादि दुनिया वारे दोस्तनि जी यादि पंहिंजी जॻह मथे पर आऊं जन दोस्तनि जी ॻाल्हि करियां थो उन्हीं जी यादि जॾहिं बि थींदी आहे यादि ईंदी आहे त यादि अचण सां अल्लाह तबारक व तआला जल शानो जो रहम बि असां मथे गॾु ईंदो आहे रब जी रहमत बि असां मथे गॾु ईंदी आहे ऐं उन मौक़े मथे ईअं सम्झो जॾहिं असां पंहिंजा सॼण सारिया आहिनि त रब बि असांखे यादि कयो आहे अल्लाह जो कलाम फरमाए थो फज़कुरूनी अज़कुरुकुम अव्हां मूंखे यादि करियो ऐं अव्हां खे यादि करियां ऐं मुंहिंजो तज़किरो करियो ऐं अव्हां खे यादि करियां फज़कुरूनी अव्हां मूंखे यादि करियो अज़कुरुकुम ऐं अव्हां खे यादि करियां असीं अल्लाह खे यादि करियो था अल्लाह असांखे यादि करे थो रब तबारक व तआला जल शानहू ई कंहिंजे लाइ फरमाए रहियो आहे रब जा महबूब बंदा अल्लाह जा मोमिन ऐं महबूब जेके बंदा आहिनि रब खे हिकिड़ी वेल बि न विसारींदा आहिनि छा फरमायो जॾहिं कर थियाम मूं साञाए सुपेरियुनि से सुभान अल्लाह जॾहिं कर थियाम मूं साञाए सुपेरियुनि से तॾहिं कर तिर जेतिरो वेल न विसरियाम अंदर रूह रहियाम सजन ओता को करे अंदर रूह रहियाम सजन ओता को करे उहो यार जंहिंसां पहिरीं दफ़े जॾहिं सुञाण थी जॾहिं पहिरीं दफ़े उनखे ॼातो ऐं सुञातो ऐं तंहिंखां पोइ अॼु तक उहो सजन विसरे छा असांजे दिलि मंझि ओता को करे रहियो आहे सुभान अल्लाह वाह दिलि मंझि हमेशह रहियो आहे अल्लाह तबारक व तआला जल शानहू जा उहे महबूब बंदा पंहिंजे रब खे इन नमूने यादि कंदा आहिनि इन नमूने यादि कंदा आहिनि जो हिकिड़ी पल भर उन्ही जो रब महबूब उन्ही खां परे नाहे थींदो ऐं न विसरंदो आहे न परे थींदो आहे अल्लाह तबारक व तआला जल शानहू पंहिंजे उन्हनि महबूब बंदनि जे लाइ फरमाए थो फज़कुरूनी अज़कुरुकुम अव्हां मूंखे यादि करियो ऐं अव्हां खे यादि करियां अल्लाह जा बंदा अल्लाह खे यादि कंदा आहिनि ऐं रब तबारक व तआला जल शानहू फरमाए थो हदीस कुर्सी जो मफ़हूम आहे अल्लाह जे महबूब फरमायो रब तबारक व तआला जल शानहू जो कोई बंदो जॾहिं रब खे यादि कंदो आहे त रब फरमाए थो अव्हां मूंखे पंहिंजी मजलिस जे अंदरि यादि करियो था अव्हां 11वें शरीफ़ जे अंदरि मुंहिंजे महबूब जो ज़िक्र करियो था मुंहिंजे दोस्तनि जो ज़िक्र करियो था आऊं अव्हां खे मलाए आला मथे यादि करियां थो आऊं अव्हां खे उन खां बहितरीन नूरानी जमात मलाइकनि जी जमात में यादि करियां थो आऊं अव्हां खे हामिलाने अर्श जी जमात में यादि करियां थो आऊं अव्हां खे कुरूबिन जी जमात में यादि करियां थो आऊं अव्हां खे नूरानी जमात जे अंदरि यादि करियां थो असीं दुनिया जे अंदरि इंसाननि जे अंदरि पंहिंजे साथियुनि जे अंदरि मजलिस जे अंदरि तलबा जे अंदरि यार खे यादि करियूं था ऐं अल्लाह तबारक व तआला जल शान उन खां बहितरीन जमात में असांखे यादि करे हाणे अल्लाह जे महबूबनि जो ज़िक्र करणु इहा सुन्नत इलाहिया आहे उलमा फरमाइनि था इहा सुन्नत इलाहिया आहे अल्लाह जे महबूबनि खे यादि करणु इहो सुन्नत इलाहिया यानी रब जी सुन्नत आहे रब तबारक व तआला जल शानहू पंहिंजे बाननि जो ज़िक्र करे थो महबूब बाननि खे यादि करे थो ऐं असीं जॾहिं उन महबूब बंदनि खे यादि करियूं था त सम्झो असां रब तबारक व तआला जल शानहू जो ज़िक्र कयो ऐं उन जी सुन्नत अदा कईसीं सुभान अल्लाह वाह सुन्नत इलाहिया यानी रब तबारक व तआला जल शानहू महबूब वलियनि जो ज़िक्र करे थो अल्लाह पीरान पीर दस्तगीर बादशाह बगदादी जे ला फरमायो फज़कुरूनी अज़कुरुकुम ऐं अब्दुल कादिर तू बगदाद जी मजलिस में मूंखे यादि कर आऊं नूरानी मलाइकनि में तुंहिंजी यादगिरी कयां थो ऐं अब्दुल कादिर तू पंहिंजी मजलिसनि में मुंहिंजा ख़ुतबा पढ़ आऊं तोखे रहमत पंहिंजी मोकिले ऐं उन खां बहितरीन जमात जे अंदरि तुंहिंजी यादगिरी कयां थो जॾहिं अल्लाह तबारक व तआला जल शानहू पंहिंजे महबूब बंदे जी यानी महबूब सुबहानी जी यादगिरी कई आहे उन जो ज़िक्र फरमायो आहे त पोइ असीं जॾहिं अल्लाह जे महबूब जो ज़िक्र करियूं त इहा सुन्नत इलाहिया थी सुभान अल्लाह अॼु आऊं
ॻोठ वीसासर जी जमात खे मुबारकबाद ॾियणु चाहियां थो जो अवां सुन्नत इलाहिया मथे अमल करे रहिया आहियो। हज़रत मौलाना सखी मोहम्मद चीफ ख़लीफ़ो साईं क़िबला पीर ताज हुसैन शाह कादरी पंजतनी मदज़िल नूरानी मौल साहब खे बि आऊं जेको आहे मुबारकबाद ॾियां थो जो मौल साहब अव्हां ॼण त शाह साहब जो ही बैत पिया पढ़ो जो अॼु बाखड़ियनि सॼण पंहिंजा सारिया, अॼु बाखड़ियनि सॼण पंहिंजा सारिया, गलन तां ॻोड़नि जो बूंदूं बस न कनि, संधी सिक प्रियनि लोक ॾिठे न लहे। असांजा सॼण ई अल्लाह जा महबूब बंदा आहिनि जंहिंजो दामन सां जलियो आहे। सॼण असांजा केरु आहिनि? सॼण दुनिया वारा न आहिनि, सॼण जेके आहे सो ही दुनियावी यार न आहिनि, सॼण उहे आहिनि जन जी दोस्ती सिर्फ़ हिते न आहे, जन जी दोस्ती क़ब्र में बि बाक़ी रहंदी, जन जी दोस्ती हशर में बि बाक़ी रहंदी, ऐं जन सां मुहबत जेका दोस्ती आहे उहा जन्नत में बि बाक़ी रहंदी। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू जे महबूब फरमायो अंत मअ मन अहबब्त। हिकिड़े साहबे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह क़यामत कॾहिं थींदी? पाण फरमायो तोखे पुछण जो कहिड़ो मतिलबु आहे? अर्ज़ कई या रसूल अल्लाह मत साअत, क़यामत कॾहिं थींदी? आका फरमायो तूं छो थो पुछीं? तुंहिंजी तयारी आहे छा क़यामत जे लाइ? असीं बस जो पुछूं या ट्रेन जो पुछूं फलानी ट्रेन केतिरे बजे ऐं कॾहिं ईंदी त माण्हू पुछंदो तोखे सफ़र करिणो आहे, वञिणो आहे ट्रेन में, तुंहिंजी तयारी आहे? अल्लाह जे महबूब पुछो तूं क़यामत जो पुछीं थो भला तुंहिंजी तयारी आहे? अर्ज़ करे थो या रसूल अल्लाह तयारी त को बि आहे, मुंहिंजे पले ते का बि शइ न आहे। उहो चवण वारो अॼु जो मुस्लमान न आहे, कुरून उला जो मुस्लमान आहे, उन ज़माने जो मुस्लमान आहे जेको ख़ैरुल कुरून आहे। अल्लाह जे महबूब जो ज़मानो ख़ैरुल कुरून यानी तमाम ज़माननि खां भलो ज़मानो आहे, तमाम वक़्तनि खां भलो वक़्तु आहे, तमाम ज़माननि खां भलो ज़मानो अल्लाह जे महबूब जो ज़मानो आहे। उन ज़माने जो मुस्लमान चवे थो ऐं आम मुस्लमान न, सहाबी रसूल चवे थो या रसूल अल्लाह मुंहिंजी का बि तयारी न आहे, का बि तयारी न आहे। मतिलबु कहिड़ो? कीअं तयारी न आहे? तयारी छा हुन इबादत कोन कई हुई, अल्लाह खे यादि कोन कयो हो, या महबूब पुठियां नमाज़ूं कोन पढ़ियूं हुयूं, या जमात जी पाबंदी कोन कई हुई, या ज़िक्र अज़कार न कयो हो। हू ज़मानो उहो ज़मानो आहे, उहो बहितरीन ज़मानो आहे जंहिं ज़माने जे अंदरि, जंहिं जेको आहे सो वक़्त जे अंदरि मुस्लमाननि खे ईअं न चवणो पवंदो हो त नमाज़ पढ़ो, नमाज क़ाइम करियो, नमाज पढ़ो, इहो न चवणो पवंदो हो, बल्कि अल्लाह जो महबूब पंहिंजे ग़ुलामनि जे घर वञी ऐं पाण इरशाद फरमाईंदा हुआ ओ मुंहिंजा ग़ुलाम तो मथे महिमाननि जा बि हक़ आहिनि, तो मथे घर वारनि जा बि हक़ आहिनि, तो मथे तुंहिंजे यारनि दोस्तनि जा बि हक़ आहिनि। तूं सॼो ॾींहुं पोइ नमाज़ पढ़ी, तूं सॼो ॾींहुं पियो अल्लाह जो ज़िक्र करी, कुझु ॿियो बि कमु कर। असांजा उलमा इकराम तशरीफ़ वठी आया। नारे तकबीर, नारे रिसालत, उलमाए अहले सुन्नत, शायर इस्लाम कारी अताउर रहमान कादरी साहब, नूरुल उलमा, शहजादाए बुखारी, सुभान अल्लाह। अल्लाह जे महबूब खे वञी सहाबा इकराम खे सम्झाइणो पवंदो तव्हां एतिरी यकी लगातार इबादत न करियो, पंहिंजे बदन जो ख़्यालु रखो, अवां लगातार पूरी राति इबादत, ॾींहं में रोज़ा ऐं ॾींहं जो बि ज़िक्र अज़कार क़ुरान शरीफ़ जी तिलावत लगातार बसि इन ई मज़ लॻा पिया आहियो, को बि कमु न आहे। ऐं घर वारा जी शिकायत ॾींदा या रसूल अल्लाह अवां जो ग़ुलाम लगातार जेकॾहिं सजदा ॾे त सजदा पियो ॾे, जेकॾहिं अल्लाह जो ज़िक्र करे त अल्लाह जो ज़िक्र पियो करे, सफ़ा उन कम खां फारिग ई नथो थिए। पाण वञी सम्झाईंदा हुआ त ओ मुंहिंजा यारो अवां मथे अवां जे बदन जो बि हक़ आहे, उनखे आराम ॾियो, अवां जे जिस्म जो हक़ आहे उनखे आराम ॾियो, अवां मथे अवां जे घर वारनि जो हक़ आहे उन्हनि खे बि टाइम ॾियो, अवां मथे अवां जे महिमाननि जो हक़ आहे उन्हनि जी ख़िदमत करियो, अवां मथे अवां जे दोस्तनि जो हक़ आहे उन्हनि सां बि कचारी करियो। हर तरह मख़लूक जा अवां मथे हुकूकुल इबाद जेके आहिनि उहे बि पूरा करणा आहिनि। ईअं वञी सम्झाइणो पवंदो हो। ऐं अॼु अल्लाह पनाह ॾे, अॼु त असांजूं मस्जिदूं रब रहम फरमाए वैरान लॻियूं पियूं आहिनि।
असांजो मस्जिदूं वैरान आहिनि। अॼु असांजे ख़ुतबा खे, असांजे वाइज़ीन खे, असांजे उलमा खे जेको आहे सो सम्झाईंदे सम्झाईंदे अरसो गुज़री वियो हलियो त बाबा असांजी कामयाबी जेका आहे सो मस्जिद जे अंदरि आहे, कामयाबी बाज़ार में न आहे। असांजी कामयाबी ॻोठ जे चौराहे मथे न आहे, असांजे लाइ कामयाबी रोड मथे न आहे, असांजी कामयाबी मस्जिद जे अंदरि आहे। ऐं असीं इहा ॻाल्हि सम्झूं नथा। उन दौर जो साहबी अर्ज़ करे थो, या रसूल अल्लाह, कमाई त का बि न आहे, तयारी त का बि न आहे। उनजे चवण जो इहो मतिलबु कोन हो त आऊं इबादत नथो करियां। उन मंझां जो हो जेको सजदे मुंहिंजा सर न खणंदा हुआ ऐं महबूब करीम मुंहिंजी सम्झाईंदा हुआ त नमाज़ घटि पढ़, जेको फर्ज़ आहे उहो पढ़, ॿिया बि दुनिया जा तो मथे कम न आहे उहे कर। जेके महबूब सम्झाईंदा हुआ उन मंझां अल्लाह जे हबीब जो हिकिड़ो यार अर्ज़ करे थो, या रसूल अल्लाह, कमाई को बि न आहे, तयारी को बि न आहे। यानी उन पंहिंजी इबादत खे अहमियत ई नथो ॾे, पंहिंजी इबादत खे अहमियत ई नथो ॾे। ऐं अहमियत कहिड़ी शइ खे ॾे थो? या रसूल अल्लाह, तयारी को बि न आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, हिकिड़ी ॻाल्हि आहे। आका फरमाइनि था कहिड़ी ॻाल्हि आहे? अर्ज़ करे थो, या रसूल अल्लाह, आऊं अव्हां सां मुहबत करियां थो, अबू बकर सिद्दीक़ सां मुहबत करियां थो, उमर फारूक आज़म सां मुहबत करियां थो, उस्मान गनी सां मुहबत करियां थो, अली अल मुर्तदा सां मुहबत करियां थो, अव्हांजे दोस्तनि यारनि सां मुहबत करियां थो। आका फरमाइनि था, अंत मा मन अहबब्त, तूं जिन सां मुहबत करीं थो क़यामत जे ॾींहुं उन्हनि सां गॾु हूंदे, हशर में उन्हनि सां गॾु हूंदे, हत्ता के जन्नत में बि उन्हनि सां गॾु हूंदे। सुभान अल्लाह, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी, फैज़ाने गौसे आज़म, सुभान अल्लाह। तूं उन्हनि सां जन्नत में गॾु हूंदे। रावी जेको साहबी आहे ग़ालिबन हज़रत अनस आहे या बुखारी शरीफ़ जी हदीस आहे। हज़रत अनस अर्ज़ करे उल्टाणे चवे थो जो मुंहिंजी ख़ुशीअ जो उल्टाणे ठिकाणो न रहियो जॾहिं आका जो इहो जुमिलो ॿुधो। मुंहिंजी ज़िंदगी जे अंदरि अहिड़ी कॾहिं मूंखे ख़ुशी न थी हुई, अहिड़ी कॾहिं ख़ुशी न थी हुई, हत्ता के काबतुल्लाह शरीफ़ जो गिलाफ़ चुमंदे मूंखे एॾी ख़ुशी न थी हुई, अहिड़ी कॾहिं ख़ुशी न थी हुई जहिड़ी ख़ुशी उन वक़्तु जॾहिं महबूब ईअं फरमायो, अंत मा मन अहबब्त, तोखे तूं उन्हनि सां गॾु हूंदे जंहिंसां मुहबत करीं थो, मूंखे अहिड़ी ख़ुशी थी, अहिड़ी ख़ुशी थी जंहिंजो ठिकाणो न हो। कारण जो असीं बि अल्लाह जे महबूब सां मुहबत करियूं था, अल्लाह जे महबूबनि सां मुहबत करियूं था। अल्लाह जे हबीब असांखे ख़ुशख़बरी सुणाए छॾी, तव्हां जंहिंसां मुहबत करियो था क़यामत जे ॾींहुं उन्हनि सां गॾु हूंदा, जन्नत में उन्हनि सां गॾु हूंदा। हाणे असीं जिन सां मुहबत करियूं था, जिन सां मुहबत करियूं था अल्लाह जे महबूब सां ऐं अल्लाह जे वलियनि सां असीं मुहबत यकीनन करियूं था। मुहबत करियूं था या न? मुहबत करियूं था न, अल्लाह जे वलियनि सां मुहबत करियूं था। जॾहिं मुहबत करियूं था त पोइ इहा ख़ुशख़बरी असांजे लाइ बि आहे। अल्लाह जो महबूब फरमायो जीअं अंत मा मन अहबब्त, तूं जिन सां मुहबत करीं थो जन्नत में उन्हनि सां गॾु हूंदे। हाणे इहा ख़ुशख़बरी त असांजे लाइ आहे, पर असां वारी इहा मुहबत आहे सची? असांजी मुहबत सची आहे या सिर्फ़ दावो मुहबत जो आहे? इहा ॻाल्हि डिघी थी वेंदी ग़ालिबन उलमाए किराम सम्झाईंदा। मूंखे तमामु घटि वक़्तु आहे, वरी हाज़िरी ॾियणी आहे अहम जॻह मथे। मूं क़िबला अलहाज हज़रत मौलाना सखी मोहम्मद चीफ ख़लीफ़े खां इजाज़त बि वठी, इन करे जल्दी स्टेज मथां अची वियासीं। सो वरी डिघी ॻाल्हि थी वेंदी हली, इन करे डिघी ॻाल्हि नथो करियां, पंहिंजी ॻाल्हि खे ख़तमु करियां त इनशाला वरी वक़्तु मिलंदो त हिन ॻाल्हि खे मुकमल कबी। ऐं हींअर सिर्फ़ु असीं हेतिरो सम्झूं था त इहो असांजे लाइ ख़ुशी जो मौक़ो आहे। उहो ख़ुशी जो मौक़ो कहिड़ो आहे जो अॼु बि अखिड़ियनि सजन पंहिंजा सारिया, अॼु बि अखिड़ियनि, यानी काल ॿी जॻह मथे सारिया, अॼु वीसासर वारनि ऐं असां कुलनी गॾिजी पंहिंजा सजन सारिया। बेशक वाह। अॼु बि अखिड़ियनि सजन पंहिंजा सारिया, गलनि तां ॻोड़नि जूं बूंदूं बसि न कनि, संदी सिक प्रियनि लोक ॾिठे न लहे। अल्लाह जी बारगाह में असीं दुआ करियूं था, रब तबारक व तआला जल शानहू असांखे उन्हनि सजननि जी बार बार यादि अता फरमाए। आमीन। बार बार
असांखे तौफ़ीक़ अता फरमाए जो पंहिंजे सजननि खे सारींदा वठूं सजननि खे सारियूं ऐं पोइ या अल्लाह असांखे उन सजननि जो दीदार बि कराए सुभान अल्लाह वाह अल्लाह अल्लाह अचन ऊ जन आए मन सरहो थिए पसां आऊं पर के तन जतन संदी जू गोली थिया घुलबू सुञाणा साथ धणी वाह जे सुञाणा साथ धणी उन महबूबन खे जेकॾहिं असीं ॾिसूं ऐं अल्लाह उहो वक़्तु आण जो वरी असांजो मुर्शिद ऐं असीं जिन सां मुहबत करियूं था उहो अल्लाह वारा वरी अचनि ऐं वरी इन अखियुनि सां दीदार करियूं त पोइ सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला जल शानहू असांजूं तमन्नाऊं पूरियूं फरमाए ऐं रब तबारक व तआला जल शानहू असांखे बार इहे मौक़ा अता फरमाए बार इहे मौक़ा अता फरमाए जो सजन खे सारियूं ऐं जॾहिं सजन खे सारियूं त पोइ सजन असांखे बि सारे ऐं असां सां गॾु हुजे बेशक हर जॻह मथे असां सां गॾु हुजे सो इंशाअल्लाह उल अज़ीज़ अल्लाह तबारक व तआला जल शानो असांजे हिन प्रोग्राम खे मक़बूलियत जे शरफ़ सां नवाज़ींदो अवां जूं ॾाढियूं मुहबतूं आहिनि ॾाढा जेको आहे सो अवां जूं मुहबतूं आहिनि अल्लाह तबारक व तआला जल शानहू इहे असांजूं मुहबतूं हमेशह क़ाइमु रखे इंशाअल्लाह वरी जेको सो प्रोग्राम जे अंदरि चलनि पिया अॼु इजाज़त वठां